वालेकुम अस्सलाम। अरे गरम गुलाबी, तू मुझे दुनिया में वाहिद दोस्त आई। हींअर मूं सोचियो पियो, जोखो लॻो पियो मूंखे पैसनि जी एॾी ज़रूरत हुई। मुंहिंजो को दोस्त अची वञे त उन खां पैसा उधारा वठां। गरम गुलाबी यार छॾ, घणी शर्म कर, कुझु त हया कर। मूंसां सॼी ज़िंदगी में ई पहिरियों चकर मूं तोखां पैसा उधारा घुरिया आहिनि, तंहिंजो बि जवाबु पियो ॾी। असल में तोखे ख़बर आहे पैसा मूं छाजे लाइ पियो घुरिया? पोपरी कने जैसे तू आशिक ही मुझे आऊं तो वज वठी थोरो माई के पाण राज़ी करिया, पर ख़बर पई तो वो कारे जोड़े जी इलाही शौक़ीन है। हाँ मूं कारो जोड़ो बि ठारायो। मुझे हाणे दिल में ख्याल आयो तो वञा, पर मूं चयो न यार संगत जी आहे, माशूका आहे। हाँ हाँ तॾहिं त मूं चयो त गरम गुलाबी खे ॿुधायां। हाणे ॾिस जोड़ो कारो जोड़ो मूं ठाराए रखियो आहे। 500 रुपया ॾे त दर्जी खे ॾेई उहो खणी तोखे ॾियां। हा त पोइ वरी तूं कारो जोड़ो पाए वञी ठठ कर। ॾे पैसा ॾे, पैसा ॾे। हा पोपरी जो सचो आशिक आहे। हा चवां थो पोपरीअ जो अहिड़ो आशिक आहे, उनजो नालो वठो रुखी मानी खायो वञे। वञ न, पहिरीं कारो जोड़ो त खणी ॾियां न। हा हल त हल तोखे कारो जोड़ो खणी ॾियां, हल। अस्सलाम वालेकुम। शाला खुश हो मजे में? अजी भाई क्या हाल? खुश हैं? अजी वञा पियो कारो जोड़ो जो में स्त्री थे वो पाए ऐं ॾाढी भई तैयार थी। हाँ अजी माना पोपरी सां मिलण थो वञा। अल्लाह ख़ैर करे, कारो जोड़ो पाए पोपरी सां मिलण थो वञे। अल्लाह किॾां थो वञे? पोपरी सां। किथे आहे इहा पोपरी? रहंदी आहे पासे में रहंदी आहे। हमरा करे चयो जी कारो जोड़ो पाए वञ। हमरा कहिड़ो? हमरा थुले जोड़ो। हाँ ना? हाँ पक यो ही हमरा है। हाँ कुछ तो कोने, कुछ थियण वारो बाबा कुछ कोने, तोखे ख़बर ना आहे। हिते आऊं काफ़ी टाइम मूंखे थी वियो, तूं अञा हाणे हिते आयो ही। तूं इन ॻाल्हि खे छॾे ॾे, इहो तूं इहा इन ग़लति फहमी में न वञ त कारे जोड़े पाइण सां पोपरी मिलंदी। कारे जोड़े में आशिक पाईंदा आहिनि। भले आशिक पाइनि माशूक पाइनि, उहो मसइलो न आहे। पर जंहिं बि तोखे इहो चयो आहे न, ईअं सुवाल ई पैदा न आहे त कारे कपिड़े में तोखे पोपरी मिले। पोपरी कोन मिलंदी? किथे मिलंदी पोपरी? कारे पोपरी चरियो थियो ई छा? ये दिमाग़ तुंहिंजो वियो आहे गाह खाइण? बाबा आऊं चाहे तो त मूंखे हमरा करे चयो थुलो घड़ो, उन चयो त कारो जोड़ो पाए वञ। हाणे तूं चयो त न पाए वञ। बाबा न पाए वञ न, मूंखे ख़बर आहे न। हिते अॻु में घणनि ई पादर खाधा आहिनि, तोखे ख़बर न आहे। छोकी आऊं सलाह ॾींदो आहियां सही, पोइ कंहिंखे वणे न वणे। तूं कारो जोड़ो पाए वें जा। न न न पाण छो वेंदासीं, पर असांखे ख़बर आहे बाबा कारो हुते कुझु थियो आहे, हुते ॾिठो आहे अथई। बाबा इन ॻाल्हि खे तूं छॾे ॾे न। मूं काफ़ी हिते मौजूदा ॾिठा आहिनि। छा कहिड़ा मौजूदा? उहा तोखे कहिड़ी ख़बर थी के छा ॾिठो आहे, पर तोखे चवंदुसि त बाबा उते न वञ। आऊं त वञी ॾिसां त छा थो थिए हुते। अरे यार वरी बि वही ॻाल्हि तोखे चवां पियो त किॾां थो वञे? वञा यार, महबूबा इंतज़ार पे कंदी। बस बाबा हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे, वञे थो त भले वञ, रस्तो तो खुलियो पियो आहे। हाँ मना आऊं तोखे मना थो कयां न वञ। यार दोस्त माण्हू तूं मने थो करी, पोइ अॻियां नुक़सानु कयां। नुक़सानु खाईंदे न? हाँ मूंखे ख़बर आहे न, मूं घणनि खे पादर खाईंदे ॾिठा थिए। हिते त अहिड़ी का ॻाल्हि ई कोन्हे कारे वॻे सां पोपरी थी मिले। केरु चयो आहे इहो तोखे? कारे वॻे वारा गाना कोन ॿुधाने। बाबा गाना बि ॿुधान, हर शइ ॿुधी आहे। का तोखे कारे वॻे वारो गानो तो यादि आहे? कहिड़ो कारे वॻे वारो? कारे वॻे में तो ठहे यार, त उहो गानो आहे न। गाना त यार कारे वॻे जेके ठहिया आहिनि, महबूबा जेके ठहिया आहिनि न, ईअं भला ठहनि भला। बाबा उहो त कारे वॻे में, कारे वॻे में माना पसंदि आहे कहिड़ो कारो वॻो? हर माण्हू खे कारो वॻो पसंदि आहे। पसंदि आहे त पोइ उन सां पसंदि पाइण सां पोपरी मिलंदी आहे। कुझु कोन मतिलबु थींदो, कुझु कोन थींदो। तोखे मिड़ी इहा ग़लतफ़हमी आहे। कारो वॻो पाए दुनिया खे दाबा ॾे, इहो माना मूंखे हमरा खे चयो आहे। छा चयां हमरा तोखे? छा चयो आहे? कारे वॻनि सां जो पाए पोइ महबूबा सां मिलंदो वञ। महबूब सां? महबूब कॾहिं तो ॾिठो आहे हिते? ॾिठो आहे कॾहिं मिलियो आई? अॼु वञा पियो, पहिरीं दफ़ा वञा पियो न। पोइ हर कोई कारो वॻो पाए पियो वञे यार? कारे वॻे सां न सुञाणी आहे न,
निशानी यो कारे वगे कारो वगो आहे किथे आहे त कोन स्त्री दे या तैयार भी थिए तैयार भी थिए हां बाबा ने खाए और तैयार थी ये गल न कर दोस्त मैसेज करो अल्लाह खैर कर बाबा आऊं ॾिस न तोखे सलाह सुठी ॾींदुसि त इहा कहिड़ी बि ॻाल्हि कोन्हे न कारे वगे में पोपड़ी मिले थी इहे सभु ॻाल्हियूं आहिनि कूड़ियूं ॻाल्हियूं आहिनि ठीकु आहे फेक ॻाल्हियूं आहिनि वहां तू आऊं जेके जे मूंखे ॿुधायो पोइ छा उन खां छा विचां मोचड़ा हाणे चओ त तूं वञी कारो वॻो पाए नथो पोपड़ी न मिले मूंखे बि मोकिली हाणे पोपड़ी दोस्त मुंहिंजी वरी आऊं उनखे चवां थो कारो वॻो पाए वञ दोस्त सां गॾु मिलियो त आऊं पहिरीं दफ़ा वञा थो न यार अलाए कहिड़ी पहिरीं दफ़ा वञे पियो त तूं हर भरू कारो वॻो तूं पहिरीं जांच त वठ छा आहे छा न आहे त कारे वॻे में पोपड़ी मिलंदी कहिड़े चहिरे माण्हू तोखे चयो आहे इहो बसि तूं हाणे सोनो सुञाणेसि न बहरहाल जंहिं बि चयो आहे तोखे कूड़ चई आहे कूड़ चई हा बाक़ी हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे पंहिंजी तूं वञी न वञी आउं त तोखे सुठी सलाह ॾींदुसि नुक़सानु कोन थींदुसि हाणे तूं उते वेंदे पोइ ख़बर पवंदी न नुक़सानु खाईंदो कोन थो खाए न वञ नुक़सानु ई खाईंदे लाज़मी अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे हाणे तो त मूंखे सोच में अची वियो इन में सोच जी कहिड़ी ॻाल्हि आहे यार हाणे होॾा वञा बि न वरी महबूबा मुंहिंजी इंतज़ार बि करे पोइ मुंहिंजो कम बि न थिए तूं मूंखे ॻाल्हि था लाहीं पियो हाणे परेशान थी वियो अरे बाबा परेशान न थिए अल्लाह माठ करे अल्लाह अल्लाह कर वञी करे ते नमाज़ पढ़ बाक़ी हिन आशिक़ माशिक़ जो मसइले में पओ ई न तूं कॾहिं हिन आशिक़ माशिक़ मसइले में पवंदे न तूं माना तोखे जवानी यादि अची वेंदी जवानी बाबा त आऊं हींअर पोड़ो आहियां त सभु हाणे जवान थियां बाबा हाणे जंहिं तुंहिंजी जवानी वापसि न ईंदी ईंदी ॾुधल खीर कॾहिं थणनि में वापसि न आहे इश्क मोहबत ये जवानी वधाईंदी आहे इहो सोच जेकी न सोच माण्हू गरियो वञे बाबा बसि तुंहिंजी जवानी जेका अचणी हुई सा गुज़री वई हाणे तुंहिंजी ॿीहर जवानी न ईंदी बाबा आऊं अञा बि अलाए केतिरनि खे दसियो वेठो आहियां बाबा उहा तुंहिंजी ॻाल्हि आहे तूं दसियो वेठो हुजे उहो मसइलो न आहे पर मसइलो लॻो पियो आहियां टाइट लॻो पियो आहियां बसि ठीकु आहे पोइ अलाह तोखे बि बचाए ॾिए अलाह ख़ैर कंदो पोइ तूं वञ शौक़ु पूरो कर पुट सब्र कर इहो कारो वॻो आऊं बि पाए वियो हुअसि ॾाढा मूंखे मोचड़ा लॻा गोड़ाड़े गए बात थी खाए मिले अरे छा थियो गरम गुलाबी केड़ो मूंखे दस ने कारा जोड़ा पायो कारी खमीस पायो ऐं कीअं घर में गिड़ियो महबूबा जे घर में त मूंखे कारी में त बदल हुई मूंखे ख़बर हुई त में बदल आहे उनखे कारे रंग खां नफ़रत आहे छो त उन पंहिंजो रंग कारो आहे पोइ तोखे सिंग हई हूंदई कपिड़ा पाड़े जॾहिं कपिड़ा कारी खमीस फाटी वई पोइ जानी गरम गुलाबी तोखां मूं उधारा पैसा घुरिया तो ओॾी महिल मूंखे उधारा पैसा कोन ते ॾिना पोइ मूंखे बि चिड़ लॻी मूं चयो हाणे हिन सां अहिड़ो केरु चढ़ायां जे माण्हू ठहियो हिनखे ज़नावर जे हथां कुटराया पोइ तोखे मूं कारी खमीस खणी ॾिनी इहो त सुठो कोन कयो मूंसां पोइ आईंदा जॾहिं मां पैसा घुरां मूंखे ॾेई छॾींदो कर न बसि हाणे तूं मुंहिंजी वरी नई सलाह थो ॾियां न उन सलाह ते हलंदे हींअर त मैं ते मारियो न पोइ तोखे पुलिस कुटींदी आहे पुलिस जी मार ख़बर न कचार अड़े त पोइ गरम गुलाबी मुंहिंजी ॻाल्हि बि रखंदो कर न उहो केॾी महिल दानी छानी मूंखे बि ॾेई छॾींदो कर आउं जे जुखो हिते तुंहिंजे आसरे में वेठो आहियां शाबाश ॾिस जे करे तो त खमीस ई फाड़ाए कीसो ई कोन्हे पैसा किथे रखिया हूंदा न त पोइ हल त घरां मूंखे खणी ॾे त नई सलाह ॾियां